नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं त राणीपुर भरिसां ॻोठ अली आबाद वसाण में बिजली जे 11,000 तार किरण सबबि हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। नौजवान खे ॻणती जोगी हालत में गंबट इस्पताल मुंतक़िल कयो वियो। वापडा अमले ख़िलाफ़ ॻोठाण जो एहतजाज। हिन हवाले सां असां राब्तो कयो राणीपुर में अवामी न्यूज़ जे रिपोर्टर नदीम शेख सां। जी नदीम, हिन हवाले खां तव्हां वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो त राणीपुर भरिसां ॻोठ अलीआबाद वसाण में मज़दूरी कंदड़ पोरियत नौजवान रशीद अहमद वलद गुलाम जाफ़र चनू मथां ओचितो बिजली जी 11,000 तार किरी पई, जंहिं सबबि नौजवान जो 70 सैकड़ो जिस्म सड़ी वियो, जंहिंखे रूरल हेल्थ सेंटर राणीपुर आंदो वियो, जिते नौजवान जी हालत ॻणती जोगी हुजण करे खेसि गंबट इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॻोठाणनि अवामी इत्तेहाद राणीपुर जे सरपरस्त आला ग़ुलाम असगर वसाण जी अॻुवाणी में वापडा अमले जी नाअहली ऐं लापरवाही ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त बिजली जूं तारूं कमज़ोर हुजण जूं केतिरा ई भेरा एसडीओ वापडा समेत मक़सूद मल्लाह, करीम हिंगोरो, इमामनू मल्लाह खे शिकायतूं कयूं, पर कंहिं बि असांजी न ॿुधी। अॼु वापडा अमले जी लापरवाही ऐं नाले सबबि नौजवान जे मथां बिजली जी 11,000 तार किरी पिया, जंहिं सबबि उहो सड़ी ज़ख़्मी थी पियो। हिन चयो त नौजवान खे कुझु बि थियो त हुनजो केस एसडीओ वापडा राणीपुर समेत मक़सूद मल्लाह, करीम हिंगोरो, इमामनू मल्लाह ख़िलाफ़ दाख़िल कराईंदासीं। हिन चयो त असां बिजली जे वफ़ाक़ी वज़ीर खां मुतालबो था कयूं त लापरवाही कंदड़ वापडा अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जी वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।